टंडोजाम ऐं भरपासे जे ॿेराड़ी वारनि इलाइक़नि में मैनपुरी, कचो शराब, ॿी मंशा जे विकिरे समेत जुआ ऐं ॿियनि समाजी बुराइनि ख़िलाफ़ सिंध सुजागी फोरम, यूथ इतिहाद ऐं पिण तरक़ाइती तंज़ीम पारां प्रेस क्लब टंडोजाम आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन मुख़्तलिफ़ नारा ऐं मुतालबा लिखियल हथनि में प्ले कार्ड खणी सख़्तु नारेबाज़ी पिणु कंदा रहिया। इन मौक़े ते अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िंदगी ॾियारण वारी हिकिड़ी नंढड़ी गोरी थींदी आहे, उहा असांखे पंहिंजे स्टोरनि ते बि नथी मिले ऐं आसानीअ सां नथी मिले, पर असांखे मौत ॾींदड़ रंग बिरंगी पैकिंग में, ख़ूबसूरत पैकिंग में नशो जेको असांजे हर ॻोठ में, हर बस्तीअ में, हर वाहण में एतिरो त आसानीअ सां ऐं पुलिस जी छांव में ऐं सियासी अॻवान जेके आहिनि उन्हनि जी छांव में बि उहो नशो असांजे ॻोठनि में पहुचे थो। असांजो मुतालबो आहे त हिन इलाइक़े में जेको मंशा त मैनपुरी जो विकिरो आम थी वियो आहे उनखे फौरी तौरु बंदि कयो वञे ऐं हाई कोर्ट जेको पंहिंजो फ़ैसिलो कयो त मंशा जेका आहे बीमारी आहे उनखे बंदि कयो वञे, उन ते अमल कराए ऐं साफ़ हिन खे धमकायो पियो वञे। इहा ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त उन ते इदारा जेको एक्शन नथा खणनि। पुलिस जेको आहे उहो उनजो मंत्रियूं फिक्स थियल आहिनि, हुनजी सरपरस्ती में सभु कुझु हले पियो। पुलिस जूं गाॾियूं उन में इस्तेमालु थियनि थियूं, नार्कोटिक्स डिपार्टमेंट उहे इदारा आहिनि, टंडोजाम पुलिस आहे उहो उन में 100% मुलविस आहे, जंहिंजी सरपरस्ती में सभु हले पियो। नौजवाननि हाई कोर्ट सिंध जे चीफ जस्टिस ऐं ॿियनि आला अफ़सरनि खां मुतालबो कयो त टंडोजाम ऐं तलके ॿेराड़ी में हलंदड़ मंशियात खे फौरी तौर ते ख़तमु कराए हिन मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्तु कार्रवाई कई वञे त जीअं नौजवान नसल खे तबाही खां बचाए सघे। कैमरामैन फराज शेख सां गॾु औरंगज़ेब भुट्टो, सिंध टीवी न्यूज़ टंडोजाम।